बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां इलाही बख़्श हुजण अॼु तव्हां सां गॾु आहियां हिकु भेरो ॿीहर हिकु नए सिंधी लेक्चरशिप बग़ैर हल जो हल थियल पेपर साल 2006। हिन पेपर में सभु सवाल ख़ाल भरियो जे मुताबिक़ आया हुआ। सिंधी शाह जो रिसालो पहिरियों कंहिं तयारु करे छपरायो? अर्नेस्ट ट्रम्प। किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ कंहिं लिखियो? भेरूमल मेहरचंद आॾवाणी। किताब गुल फुल जो लेखक ऐं मुरतब केरु आहे? परमानंद मेवाराम। सुर कामोद में शाह लतीफ़ कहिड़ो सुर ॻायो आहे या कहिड़ो दास्तान ॻायो आहे? नूरी ॼाम तमाची। मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी कहिड़ी सिन्फ़ जो शाइर आहे? जवाब मौलूद। सिंधी अदबी बोर्ड जे लोक अदब रिथा 40 किताबनि में कहिड़े मुहक़िक़ मुकमल कई? डॉक्टर नबी बख्श खान बलोच। मेवन शाह इनायत किथां जो रहाकू हो? नसरपुर। शेख अयाज़ कहिड़े सन में वफ़ात कई? ईस्वी 1997। शाह करीम जो रिसालो पहिरियों कंहिं शाया कयो? मिर्ज़ा कलीच बेग। सचल सरमस्त जे फारसी दीवान जो नालो लिखो। दीवान आशकार। हेठियां ख़ाल भरियो। कतियन कर मोड़ा जॾहिं जो किताब आहे? शेख अयाज़। सचल चेयर देश में क़ाइमु आहे? शाह लतीफ़ यूनिवर्सिटी। शाह लतीफ़ चेयर देश में क़ाइमु आहे? कराची यूनिवर्सिटी। शेख अयाज़ चेयर देश में क़ाइमु आहे? शाह लतीफ़ यूनिवर्सिटी। अल्लामा आई काज़ी चेयर देश में क़ाइमु आहे? सिंधी यूनिवर्सिटी। किताब अदब ऐं तनक़ीद जो लेखक आहे? डॉक्टर इब्राहिम ख़लील। आख़ूंद अज़ीज़ुल्लाह जो सिंधीअ में तर्जुमो कयो? क़ुरान शरीफ़। मौजूदा सिंधी अल्फ़ाबेट सरकार तयार कराई? अंग्रेज़ सरकार। कूकण या कल्याण जो किताब लिखियल आहे? उस्ताद बुखारी शाइरी। मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी देश लिखी? शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे। हेठियन शाइरनि जा तख़ल्लुस लिखो। मोहम्मद हाशिम ट्रिखड़ाई मुख़लिस। हाफ़िज़ मोहम्मद चन्ना एहसन। अल्लाह बख्श उकेली सरशार। मोहम्मद ख़ान जतोई मजीदी। मोहम्मद ख़ान मेमण गनी। छाकाणि त पेपर में सवाल आयल हुयो मोहम्मद ख़ान, जॾहिं त जे ॿिन्ही जो नालो मोहम्मद ख़ान हुयो ऐं ॿिन्ही जो तख़ल्लुस अलॻि आहे, इन करे ॿिन्ही जो नालो ॾिनो वियो आहे ऐं तख़ल्लुस। जुमा ख़ान ग़रीब। किताब कंहिं लिखिया आहिनि? जे काका ककोरिया कापुड़ी शेख अयाज़। चंड गलियूं शेख अयाज़। बड़जी छांव अॻे खां घाटी शेख अयाज़। हेठियां किताब कंहिं लिखिया आहिनि? किथे त भञिबो थक मुसाफ़िर शेख अयाज़। साहिवाल जेल जी डायरी शेख अयाज़। चोटीहों दर नसीम खरल। बेलायुनि जा ॿोल डॉक्टर नबी बख्श खान बलोच। सिंधी ॿोली
सिराजुल हक मेमण। सिंधी ॿोलीअ जो समाजी कारज डॉक्टर अलहदाद ॿोयो। तख़लीक़ जो मुहद खैरुनिसा जाफ़री। हेठियन लफ़्ज़नि जी माना लिखो। सफ़ेद पोश माना अच्छा कपड़ा, ढकींदड़, सादो लिबास ओढ़ींदड़, दरमियानी हैसियत वारो। नेक रोशन माना सुठो, चमकंदड़, परहेज़गार, बहकंदड़। आगबोट माना बाहि जे ज़ोर ते हलंदड़ पाणीअ जो जहाज़, दुख़ानी जहाज़। चिशमपोश माना दरगुज़र, कन लाटार, ॾिसी वासी ध्यान न ॾियणु। शाह ख़र्च माना दिल खोले ख़र्च कंदड़ सख़ी। हेठियन इस्तिलाहनि जी माना लिखो। अख टेट करणु, कावड़ जो इज़हार करणु, अल्लाह तलह चट करणु, सभु कुझु ख़त्म थी वञणु, बाग़ बाग़ थियणु, ख़ुशीअ में न मापणु या तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार करणु। वार विञाइणु, मोकियो विञाइणु, हुको पाणी बंदि करणु, रिश्ता नाता ख़त्म करणु। हेठियन जा सही जवाब ॾिंगनि में लिखो। तराइल असल जर्मनी जी सिन्फ़ आहे, ग़लति फ्रांस जी आहे। बेकस कहाणीकार आहे, ग़लति शाइर आहे। सफ़ेद वहशी आगा सलीम जो किताब आहे, ग़लति शेख अयाज़ जो आहे। सचल सरमस्त गंबट जो रहाकू हो, ग़लति दराज़न जो रहाकू हो। अमर जलील शाइर आहे, ग़लति अमर जलील कहाणीकार, अफ़साना निगार, ड्रामा नवीस ऐं कालम नवीस आहे। अल्लाह हाफ़िज़।